मटियारी मां ख़बर ईंदा हलो त हाई कोर्ट ऑफ सिंध पारां मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ जजनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मटियारी ज़फ़रुल्लाह सोलंकी बदिली संदसि जाइ ते। अब्दुल हमीद ए कोसो एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मटियारी मुक़रर। गज़फ़र अब्बास सिविल जज एंड जुडिशल मैजिस्ट्रेट मटियारी बदिली संदसि जाइ ते। रोज़ीना कंपराणी सिविल जज एंड जुडिशल मैजिस्ट्रेट मटियारी मुक़रर। मिस कौसर कबूल सिविल जज एंड जुडिशल मैजिस्ट्रेट मटियारी बदिली संदसि जाइ ते। मिस मरियम सबा सिविल जज एंड जुडिशल मजिस्ट्रेट मटियारी मुक़रर। इमदाद अली कीरियो सिविल जज एंड जुडिशल मजिस्ट्रेट कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट मटियारी बदिली संदसि जाइ ते। फरहद सिविल जज एंड जुडिशल मैजिस्ट्रेट कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट मटियारी मुक़रर। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।